जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारांडी। दादू पाकिस्तान जो 15हों डायमंड जुबली जश्न आज़ादी ॾियारो दादू जे उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू में प्रिंसिपल प्रोफेसर इरफान कलोड़ो, कॉलेज जे उस्तादनि शागिर्दनि ऐं मुलाज़िमनि गॾिजी क़ौमी झंडो फड़कायो ऐं सब्ज़ परचम खे सलामी ॾिनी। उन मौक़े ते प्रिंसिपल प्रोफेसर इरफान कलोड़े चयो त पाकिस्तान इस्लाम जे नाले ते मुसलमाननि खे हिकु अज़ीम तोहफ़ो मिलियो आहे। प्रोफेसर ग़ुलाम हैदर सुमरो चयो त 14 अगस्त शाइर मशरिक़ अलामा इक़बाल जे ख्वाब जी ताबीर हुई। उन ॾींहुं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना समेत मुस्लिम लीग जे समूरनि अॻुवाणनि जी जिदोजहद रंग लातो हो। 14 अगस्त जो ॾियारो पाकिस्तान जे ठहण जो ॾींहुं आहे। तक़रीब जे आख़िर में प्रोफेसर सिकंदर लगारी पाकिस्तान जी तरक़ी, खुशहाली ऐं सलामती लाइ दुआऊं घुरियूं ऐं जश्न आज़ादी ॾियारे जी ख़ुशी में मिठाई विरहाई वई। दादू के काछे वाले इलाइक़े में बरसाती पानी जी बोड सटियल इलाइक़नि में पाक फ़ौज के जवाननि पारां तालके जूही के मुख़्तलिफ़ ॻोठनि में लेफ्टिनेंट फैसल की अॻुवाणी में इमदादी सामान मुतासिरनि में तक़सीम कयो वियो। लेफ्टिनेंट फैसल चयो त हिन मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि वारे माल में काछे जे अवाम खे अकेलो न छॾींदासीं। पाक फ़ौज वसार पंहिंजनि माण्हुनि जी मदद लाइ अॻभरी तालके जूही के 800 खां वधीक बोड मुतासिरनि में राशन तक़सीम कयो वियो आहे।